अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। कराची में थींदड़ मक़ामी चूंडनि जे ॿिए मरहले में मलीर जे 30 मां 24 यूनियन काउंसिलनि तां पीपल्स पार्टी कामयाबी हासिल करे वरिती आहे, जॾहिं त PTI ऐं जमायत इस्लामी 3 यूनियन कमेटियुनि तां कामयाबी हासिल कई आहे। पीपल्स पार्टी 3 टाउन मिंट्स कमेटियुनि में वॾी अक्सरियत हासिल कंदड़ पार्टी बणिजी वई आहे। उन सिलसिले में मिलियल मालूमात मूजिबि मक़ामी चूंडनि जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि जे मुताबिक़ मलीर जे 30 यूनियन काउंसिलनि मां पीपल्स पार्टी 24 यूनियन काउंसिलनि ते कामयाबी हासिल करे वरिती आहे। गडाब टाउन जे यूनियन काउंसिल में पिपरी, स्टील टाउन, गगर साले ॻोठ, मलीर ॻोठ, गडाब ऐं शाह मुरीद, दरसानो छनो, मलीर टाउन म्यूनसिपल कमेटी, गरीबाबाद, शराफी ॻोठ, ख़लदाबाद, फ्यूचर कॉलोनी, बख्तावर ॻोठ, भिटाईआबाद, जॾहिं त इब्राहिम हैदरी टाउन में यूनियन कमेटी चौकुंडी ऐं कैटल कॉलोनी, मजीद कॉलोनी, मुज़फ़राबाद ऐं शेरपाव, इब्राहिम हैदरी ऐं चश्मा, रेडी ॻोठ, अली अकबर शाह ॻोठ जे यूनियन कमेटियुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई, जॾहिं त यूनियन कमेटी क़ायदाबाद ऐं जाफ़र तयारा ऐं मुस्लिमाबाद ते PTI कामयाबी हासिल करे वरिती आहे। यूनियन कमेटी गुलशन हदीद, दाऊद चौरंगी, शाह लतीफ़ ते जमायत इस्लामी कामयाबी हासिल कई। मक़ामी चूंडनि में कामयाबी ते पीपल्स पार्टी जे कारकुननि जश्न मल्हायो ऐं हिक ॿिए खे मिठायूं पिन खारायूं।